अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 15 सेप्टेम्बर अंगारू ट्यूसडे आहे 15 सेप्टेम्बर। ठीक है। सो कल मां विसरी वई हुयमि, मूंखे यादि न हो तो मां चोॾहीं खे 13 चई छॾियो, इन लाइ अॼु मां इहो रिपीट पई कयां। सो 10:30 थिया आहिनि सुबुह जा। सुबुह खां काफ़ी सनो सनो कमु कयो। कबट में कुछ कपिड़ा हुया चैरिटी जा, उन्हनि मां कुझु कचा जोड़ा कुझु सिबियल कढिया आहिनि छोकिरी जी शादी में ॾियण जे लाइ। ऐं असांजी जेका कमारी मासी आहे उहा हाणे कमु करे वई आहे। सो 11 बजे ताईं असां वेंदासीं ट्यूसडे बाज़ार। ठीक है। सो कुछ शयूं जेके रहिजी वयूं उहे वठंदासीं। ऐं लंच जो टेंशन ना आहे। राति जो दाल पचाई, कल मंझंदि जो ग्वार पचाई, तो उहे बचियल पिया आहिनि, मानी फ्रेश पचाईंदासीं। इंशाल्लाह इहो असांजो मंझंदि जो खाधो हूंदो। ऐं छा वठंदासीं, अॼु मूंखे सब्जी बि वठणी आहे ऐं फ्रूट बि वठिणो आहे कुझु, ऐं कुझु रहियल सामान बि वठिणो आहे छोकिरी जे लाइ। सो वापसि अचे त असां उहो शेयर कंदासीं त असां छा छा कयो। थोरी देरि में असां निकिरूं था पिया बाज़ार जे लाइ। असां निकिता आहियूं बाज़ार पिया वञूं ऐं मां सोचां थी त अॼु तव्हांखे पंहिंजी कॉलोनी जो बि थोरो सैर करायां। त हीअ आहे असांजी उहा जाइ जिते असां रहंदा आहियूं। हीअ घरनि जे ॿाहिरां लाज़मी जेको आहे ग्रीनरी आहे, इहो हिते मस्तु आहे। ऐं अॻियां पार्क आहे, उहो बि मां तव्हांखे ॾेखारियां थी। हर घर जे ॿाहिरां ॾाढा वण पोखियल आहिनि। ऐं हीअ चिकू जो वण आहे ऐं हिते ग्रीनरी इलाही सारी आहे ऐं सभु माण्हू शौक़ सां जेको आहे पोखीनि था पिया। हीअ सॼी असांजी कॉलोनी आहे ऐं हिन पासे ताईं अंदरि ताईं हिते पार्क आहे हिकिड़ो। झूला जेके ॿारनि भञी छॾिया आहिनि ऐं ॿार ॾाढा धक खाईंदा, इन करे हिननि हाणे उनखे थोरो ईअं ई छॾे ॾिनो आहे, पिंग विंग लाहे छॾी अथऊं। बाक़ी पार्क आहे अॻियां हिन पासे, सुराण पई वञे। सुराण हिकिड़ो मिंट ॾींदो। हीअ आहे पार्क, हिनखे नओं कयो अथनि ऐं गाह वग़ैरह वराए हिते जेको आहे पोखरायो आहे। हीअ आहे पार्क जो फ्रंट मेन गेट ऐं हीअ आहे असांजो एंट्रेंस। सो अॼु 7 महीननि खां पोइ अॼु असां रिक्शा में वेंदासीं। असां अची विया आहियूं। पहिरीं शॉपिंग कई आहे असां, लेस वरिती आहे ऐं बाज़ार जेका अञा खुली रही आहे, पूरी तरह खुली बि नाहे। यहाँ पे कौन है भाई? रील चाहिए कोई? ये कलर कोई और नहीं है? देख लो अगर कोई और कलर या डिज़ाइन हो, चेक तो करें आप। हाँ ये सही। कितने का है? चलिए ये दे दें। ये तव्हांजे स्टॉल जी मां थोरी वीडियो थी भरियां था। ठीकु आहे, पोइ ॾेखारींदमि घर वञी। तो ही 700 रुपया क्या बनी जाने? 600 ना 700 रुपया। हाँ 700 रुपया। जी ना कूलर भी बेटा, कूलर कैसे दे रहे हैं? ये मीडियम साइज वाला, ये मुझे बता दिए। ये मीडियम है 850 रुपये। ये ला इतना महंगा क्यों है? अच्छा वाला क्वालिटी डबल फोम वाला। कम करके कितने का है? भाई ये सब्जी चाहिए कुछ। टमाटर कैसे दे रहे हैं? 100 रुपये।
वीडियो सब्जियों की बना रही हूँ, आपकी नहीं बना रही। मैं किसी टीवी से नहीं आई, मैं अपने घर से आई हूँ। मैं सब्जियों की वीडियो बना रही हूँ। चलो ये बंद कर दी। आम कैसे दिए? क्या चीज़? आम 180 रुपये। 150 लगाओगे? कितने दूँ? 2 किलो। और क्या दूँ? 180 200 वाला। अच्छा, इसमें आलू कटे फटे तो नहीं डाले? मोटिया है असां 12 बजे ऐं हाणे थिया आहिनि 12:30। सो साह पटियोसीं, पाणी पीतोसीं। भाॼियुनि में मां जेको आहे हीअ बसर पटाटा, टमाटा, बंदगोभी आहे ऐं हे कुझु राति जो चाइनीज़ खाधो ठाहींदमि। चाइनीज़ राइस त ठाहींदमि, ॿियो अलाए छा ठाहींदमि। ठीकु आहे। सो खीरा वरिता ऐं कद्दू वरितो, सावा धाणा वरिता, बंदगोभी ऐं फ्रूट जेको आहे उहो सुराण खणी वई आहे, उन धोई रखियो आहे हुते। ऐं उन छोकिरीअ जी शादी लाइ वरितमि हीअ मसालादान हिकिड़ो ऐं चमचनि जो ई सेट वरितो आहे, जंहिंमें 6 नंढा आहिनि 6 वॾा आहिनि। हिकिड़ो ही चक्रो वेलण वरितो आहे ऐं कुझु शयूं अञा वठणु पई चाहियां, पर मूंखे कंहिंजो फ़ोन आयो, चयो त असां शाम जो कुझु सामान मोकिलींदासीं। हाणे उहो अलाए छा मोकिलींदा, इन करे मां वरी एहतियातनि ॿी शयूं न वठी आई आहियां। हीअ हिकिड़ी ग़रीब माई विकिणे पई, उनजी हेल्प में वरितमि उनखां 100 रुपए जो। त ॻोठु मोकिले छॾींदमि, मुंहिंजी भेण ग़रीब छोकिरी में विराए छॾींदी ॻोठ जो। पंहिंजे लाइ मां हीअ आलीशान शॉपिंग कई आहे। सो रील वरितमि, मूंखे ग्रीन जा डिफरेंट शेड पिया खपनि। हीअ लेसिस सभु 20 रुपया गज़। सो अॼुकल्ह त जॾहिं लेसिस ॾिसां थी न त मूंखे राजी ऐं हादिया थी यादि अचनि, नंढड़ियूं मुंहिंजूं गुॾियूं। सो मां हीअ उन्हनि जे कपिड़नि लाइ, उन्हनि जे फ्रॉक्स जे लाइ हीअ ढेर सारियूं। ऐं हीअ त मूंखे कॉटन जी चिकन लेस त एॾी वणंदी आहे मूंखे। सो हिन वटि इहे कोई 8-9 मीटर हुई, 2 डिज़ाइन आहिनि, त मां उहे 2 वठी वरिता। सो हिकिड़ो इहे डिज़ाइन आहे ऐं रील ऐं हीअ थी वई मुंहिंजी पर्सनल शॉपिंग जेका मां पंहिंजे शौक़ सां कई आहे। सो हाणे इन्हनि सभिनीनि भाॼियुनि खे टिकाणे हणिबो ऐं उनखां पोइ लंच त मां तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां। त असांजो बसि थोरो ई कमु आहे, अॻियां छा थी कयां पोइ ॾिसूं था। हाणे मां अची वई आहियां हिते सिलाई मशीन वटि। हे इलाही ॾींहंनि खां, बल्कि हफ़्ते खां हिते मुंहिंजूं 2 शर्ट्स कटियल पयूं आहिनि जेके मां न सिबियूं आहिनि, त हाणे मां इन्हनि खे सिबां थी। ऐं उनखां अलावा हिते हीअ जेको मां कल्ह कपिड़ो कढियो गदनि जा कवर ठाहिण लाइ, सो सुबुह जो जॾहिं असां गदा हेठि लाहे आयासीं त पोइ कंहिंखे बि पसंदि न आया, उहे ॾाढा पुराणा थी विया ऐं उन्हनि मां बारिश जी स्मेल बि न पई वञे। सो उहे असां ॾेई छॾियासीं स्वीपर खे। असांजो हुनखे चयोसीं त जॾहिं वणे तॾहिं कर। सो हाणे मां हिते कंदमि सिलाई। हिन महिल थिया आहिनि 3 ऐं मां हिकिड़ी शर्ट सिबी पर्पल, मां तव्हांखे ॾेखारियां थी, ऐं उन कंप्लीट कयमि। उनखां पोइ मानी पचाई, खाधी आहे, नमाज़ पढ़ी आहे। ऐं हाणे असां इंतज़ारु पिया कयूं त असांजी जेका कम वारी माई ॿीहर ईंदी आहे थांव धोइणु। मंझंदि जो थांव बि धोईंदी आहे, पंहिंजी मानी खणी वेंदी। त जेसिताईं उहा अचे ऐं थांव धोए एतिरी देरि मां कंदमि रेस्ट। ज़ाहिर मां सुबुह खां कमु थी कयां त मां काफ़ी थकिजी पई आहियां। ऐं उनखां पोइ वरी असांखे थोरी देरि ॿाहिरि वञिणो आहे। मां ऐं सुराण ॿई वेंदासीं, कुझु ज़रूरी कमु आहे उहो शेयर कोन कंदमि, पर ॼण हिकिड़ो मुंहिंजो कलाक खनि इहो अॼु निकिरी वेंदो ॿाहिरि कम में। सो उनखां पोइ छा कंदमि, अञा ॾींहुं हूंदो बाक़ी, जे ज़िंदगी बाक़ी हूंदी त अञा कंटिन्यू कंदमि अॻियां। असां ॿाहिरां थी आयासीं, उनखां पोइ विझी सिंजी 3 पेरे जी नमाज़ पढ़ी ऐं शर्ट जेका अॼु मूं सिबी उहा हीअ मां तव्हांखे ॾेखारियां थी, पर्पल कलर जी। बसि ॿाहुनि ते लेस हईं तमामु ऐं दामन ते लेस हईं आहे। गलो बिल्कुलु सिंपल, छो त मूंखे घणा इहे डिज़ाइन ऐं थपियल जेके न वणंदा आहिनि। सो हाणे हलूं था ॿाहिरि ऐं थोरी कचहरी हली असां अङण में था कयूं। ठीकु आहे। सो अॼु वियासीं ट्यूसडे बाज़ार जो, अॼु पहिरियों ॾींहुं हो, माना अॼु खां बाज़ार लॻी आहे। सो इन करे ऐं ॿियो त मूंखे हमेशह इहो हूंदो आहे त जल्दी वञा, त जीअं रश न हुजे। ठीकु आहे। उन रश खां बचण जे लाइ मूंखे तकड़ हूंदी आहे। इन करे जेको आहे पूरा दुकान बि न खुलिया। ऐं ॿियो इहो त बाक़ी जेके 2 संडे हुया उहो तारिक हुयो मूंसां गॾु, त वीडियोज़ तारिक पियो ठाहे ऐं वीडियोज़ सेव कंदो पियो वञे, त मां बेफ़िक्र हुयमि। ऐं अॼु जो मूंखे बि वीडियोज़ ठाहिणियूं पवनि
त माना मां न पई करे सघां त मां शइ ते ध्यानु ॾियां, क़ीमत ते ध्यानु ॾियां, क्वालिटी ॾिसां, या मां कैमरा जो ख़्यालु रखां ऐं मूंखे इहो बि थिए पियो त मूंखां केरु कैमरा न खसे वञे। सो बहरहाल कची पकी जहिड़ी बि अॼु जी बाज़ार जी वीडियो ठही आहे उहा बि तव्हां सां शेयर थी थिए, उहो तव्हां ॾिसी चुका हूंदव। ऐं हाणे हिते ॾींदमि प्लांट्स खे पाणी, छो त सुबुह जो घणो करे नथी ॾियां, सवेर अॻु में ॾींदी हुयमि, पोइ मासी अचे थी कम वारी 9 बजे 9:30 बजे, पोइ अङण आलो थी वेंदो आहे त ॿुहारी सही न ईंदी आहे। तंहिंजे करे मां इहो सिलसिलो कयो जो हाणे मां शाम जो पाणी ॾींदी आहियां हमेशह, 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी उनखां पोइ जेको आहे डिनर ठाहींदमि। जेके भाॼियूं वठी आयासीं मंगल बाज़ार अंगारो बाज़ार, ठीकु आहे। सो उन मां जेके बि भाॼियूं वरितियूंसीं उहे सुराण मंझंदि जो कटे रखियूं, चाइनीज़ राइस ठहंदा ऐं चिकन ठहंदो टमाटर पेस्ट में, त उहे बि टमाटर बि कटे रखिया अथई, चिकन कढी रखियो आहे, चांवर साफ़ु करे रखिया अथई, अञा भिॼाया न अथई, ॾाढो मुंहिंजो राइट हैंड खां बि वधीक आहे। सो मां सोचींदी आहियां हिन जी शादी थी वेंदी त मां छा कंदमि, पर मां चाहियां थी अलाह करे जल्दी पंहिंजे घर में वञी आबाद थिए। सो हाणे इहो डिनर ठहंदो असांजो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त इहे ॿई रेसिपीज़ जेके चाइनीज़ राइस जूं राइस रेसिपीज़ मुंहिंजी हिकिड़ी प्लेलिस्ट आहे, उन में चांवरनि जूं इलाही सारियूं तरकीबूं अथव, मुख़्तलिफ़ बिरयानियूं, पुलाव, ज़रदा ऐं चाइनीज़ राइस बि। ऐं ॿी चिकन रेसिपीज़ तव्हां ॾिसंदो त उन में तव्हांखे खोड़ सारियूं अहिड़ियूं चिकन जूं रेसिपीज़ मिली वेंदियूं जेके मां अक्सर घर में ठाहींदी रहां थी। सो ऐं उनखां सवाइ कंहिं चयो शाम जो मोकिलींदासीं कुझु सामान, उहो सामान ईंदो, उनखां पोइ मूंखे छा करिणो आहे त हिकु त मुंहिंजो जेको पेज आहे मुंहिंजो ताहिर वफ़ाई वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन, मुंहिंजो फेसबुक ते पेज आहे, उन ते मां हमेशह फ़ोटोज़ शेयर कंदी आहियां जेको बि असां कमु कंदा आहियूं वेलफेयर जो, ऐं वीडियो ठाहींदी आहियां त उहा यूट्यूब ते बि शेयर कंदी आहियां ऐं मां पंहिंजे उन पेज ते बि शेयर कंदी आहियां। सो हाणे जेको आहे उहा मां वीडियो अलॻि सां ठाहींदमि अ गुड डीड जे नाले सां, ऐं उनखां पोइ उन्हनि हिकु हिकु शइ जा फ़ोटो कढंदमि जेको एल्बम वरी मूंखे पंहिंजे उन वेलफेयर वारे पेज ते शेयर करिणो आहे। ऐं जेको कुझु राति ताईं जमा थींदो उहो मां पैक करे रखी छॾींदमि, ऐं सुबुह जो जेका आहे इंशाल्लाह सुभाणे मंझंदि ताईं शाम ताईं जेॾी महिल बि उहा हिकिड़ी ईंदी ख़ातून जेका खणी वेंदी सामान। सो बसि इहे ई कम आहिनि, इहा ई ज़िंदगी आहे। दुआऊं खपनि तव्हांजूं, ऐं मां चाहियां थी त टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोली सां प्यारु कयो ऐं वक़्तु सुठो गुज़ारियो, अलाह खे न विसारियो, उनखे हर हाल में यादि रखियो। अलाह साईं क़ुर शरीफ़ में पाण फरमायो आहे, तव्हां मूंखे यादि रखो मां तव्हांखे यादि रखंदमि, ठीकु आहे। सो इंशाल्लाह सुभाणे जो ब्लॉग ॾिसूं त वरी छा थो ठहे। सो अॼु जे ब्लॉग खे हिते ई एंड कयां थी, ऐं मंगल बाज़ार जी का ख़ासि सुठी वीडियो न ठही सघी, इंशाल्लाह वरी कंहिं ॿिए दफ़े परफेक्ट डिटेल में ठाहींदमि। ऐं वरी मोकिलाइण खां पोइ बि हिकिड़ो जुमिलो ॿ ॻाल्हि कयां थी त हिकिड़े भाॼी वारे वटि, इहो तव्हां हिन वीडियो में ॾिसी चुका आहियो, हिकिड़े भाॼी वारे वटि मां भाॼियुनि जी वीडियो पई भरियां त ॿिए वारे हुनखे चयो, ऐं तव्हां ॾिसो हुन भाॼियुनि वारे जो फेस बि न आयो आहे, ॿिए वारे हुनखे चयो त वीडियो बना रही हूँ। मुँह चो भाई मैं किसी चैनल से नहीं आई हूँ, मैं अपने घर से आई हूँ, मैं बंदि कर रही हूँ वीडियो, मां वीडियो बंदि करे पोइ हुन खां भाॼियूं तोरायूं। अलाए छो पिया ख़ौफ़ ज़दा थियनि, अलाए त रेट्स हुननि जा वधीक हुया, चाहिनि पिया त अलाए माई काई आई आहे का रिपोर्टिंग कंदी अलाए छा। सो इहो बि अथव सिलसिलो। सो हाणे मोकिलियूं था इंशाल्लाह वरी मिलंदासीं। अलाह से तव्हां सभिनी खे आबाद रखे, ख़ुशि हुजो, शाद आबाद।